आज़ाद उम्मीदवार मोहम्मद अनवर सरदार मोहम्मद अनवर मलाह जी कैंप ते मुख़्तलिफ़ जेके माण्हू आया आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदसि हवाले सां वधीक छा था चओ साईं असांखे ॿुधाइजो त हिन वक़्तु सरदार मोहम्मद अनवर इलेक्शन में बीठो आहे छा था ॾिसो हिन वोट जे हवाले सां मशा PSA एच में असांजो तोते जो निशान आहे ऐं मशाला सोणू माण्हू आहे ऐं उन खां अॻु में जेका 14 साल हुकूमत हलाई जंहिं जवाननि हुननि असां लाइ कुझु बि कोन कयो असीं उहे ई साॻी मज़दूर आहियूं मज़दूर रहियासीं हिन वक़्तु इंशाअल्लाह सरदार चढ़ंदो भलनि मिसकिननि जा कम थींदा ऐं शहरनि जा बि कम थींदा अॻे 14 साल पहिरीं हुकूमत हली हुननि कुझु कोन कयो पर इंशाअल्लाह हाणे कुझु सुठो थींदो सरदार खे इंशाअल्लाह वोट मिलंदा ऐं चढ़ंदो इंशाअल्लाह ऐं उन खां पोइ जेको कम बि थींदा माण्हुनि जी अखि खुली ईंदी माण्हू हींअर असांजी बचत हली खाई आहिनि उहो अॼु ताणी असांजे बदियुनि जो को बि कमु न करे चुकिया आहिनि पर सरदार अनवर इंशाअल्लाह बदियुनि जो नक्शो कुझु चेंज कंदो सम्झी था असांजो सरदार अनवर आहे सुठो माण्हू आहे असांजो जेको आहे बदीन ज़िले में जेको मलान जो नालो ज़ाहिर कयो हाजी सुमार मला कयो उन खां पोइ असांजो सरदार अनवर मला आहे असीं हुनखे वोट ॾी इंशाअल्लाह कामयाबु कंदासीं PS 71 ते हिन वक़्तु जेका हलंदड़ इलेक्शन आहे उन हवाले सां जिते सियासी जमायतूं हिसो वठी रहियूं आहिनि उते हिन वक़्तु आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद अनवर तरफ़ां जेको आहे वर्क जारी सारी आहे संदसि कैंप ते केतिरा ई माण्हू मौजूदु हुआ जिन भरपूर नमूने सां उनजी हिमायत कई आहे त हिन वक़्तु जेको आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद अनवर मला कामयाबु थी हिते जे आवाम जूं ख़िदमतूं कंदो